गैरत जा जरासिम आहिनि। मूंखे बि इन मुआशिरे में उथणो ई वेहणो पवंदो। बिल्कुल, ये सब ॻाल्हियूं ज़ाती हक़ जी आहिनि, पर मां साथ तलाक मुंहिंजो बि हक़ आहे। ऐं पंहिंजो हक़ मां हिन सूरत हाल में ज़रूर इस्तेमाल कंदुसि। इहो अमल जायज़ हूंदे बि अल्लाह साईं खे नाहे पसंद, इहो बि त सोचियो न। पर मासी, इहो हक़ बि त अल्लाह साईं ॾिए थो। असां कुझु बि कयूं, जिथे सोचूं दिलियूं ऐं ख़्याल न मिलंदा हुजनि, जिथे ज़िंदगी जा पंहिंजा पंहिंजा मयार हुजनि, उते शादी जे बहाली जे खोखले रिश्ते खे गंढियो अचणु पंहिंजे पाण खे मारण जे बराबरि आहे। अञा केतिरो हेठि थिया ॿुधायो? तव्हां भली कुझु बि कयो, उते राज़ी कोन थींदी। तव्हां सभु गवाह आहियो। हुन हमेशा मज़ामत कई आहे, ऐं तव्हां छा था सम्झो? तूं ईअं चुप करे वेहंदी? बिल्कुलु न। हुन खुला जे लाइ रुजू कयो आहे। जेकॾहिं मां हुनखे तलाक कोन ॾींदसि त हू कोर्ट में सुभाणे बीठी हूंदी। मूंखे बि ईअं थो लॻे, पर पहिरीं हली पंहिंजी छोकिरी सां ॻाल्हाई। मां साथ छोकिरी सां ॻाल्हाइण जो मसलो हाणे मुंहिंजो मसलो न आहे। मां चङी तरह सोचे सम्झी इहो फ़ैसिलो करे चुको आहियां त असां ॿई हिकु न थी सघंदासीं। पर अलॻि थियण मसइले जो हल त कोन्हे न। वक़्तु जॾहिं ॿाहिरि में हथु विझंदो आहे न, त माण्हू पंहिंजो कंधु पाण झुकाए छॾींदो आहे। मासी, वक़्त जे हुन घोड़े ते सवार मां न आहियां जंहिंजी का रकाब ई न आहे। मां मजीद पुटु अलाह ॾिनो पंहिंजे सालिम होश ऐं हवास सां, शरीयत जे मूजिब पंहिंजी ज़ाल मिसमात परी जिन गवाहनि जे साम्हूं हुनखे तलाक थो ॾियां, तलाक थो ॾियां, तलाक थो ॾियां। मुझी चीचा अम्मा, तू ही वेगाणी थी न वे। तू पाण खे ॾोही न समझ। थी सके तो त परी ये पंहिंजे बहितर मुस्तक़बिल जे लाइ कयो हुजे। मूंखे त अॼु एहसास पियो थिए त मां पंहिंजी भेण जे लाइ सुठो फ़ैसिलो न करे सघियुसि। मां तॾहिं करे वेगाणी हुई, उहा ख़ुश हूंदी बि या न, अलाए छो दिल खे सुखी नथो अचे। अलाए मुंहिंजी बचड़ी कहिड़े ॾुखनि में बातल आहे। न अमर, ये न हूंदो। हुन त इहा पंहिंजी मंज़िल पाण माणी आहे, पोइ हू ॾुख में छो हूंदी? पर तूं हीअं कर बा, तूं इमरान वारनि सां वञी जमाल वारनि सां त ॻाल्हाए अच। हाणे त मजीद वारनि जे तरफ़ां बि को बार को वसन बि कोन्हे। अम्मा, मुंहिंजे लाइ इहो ॾुखियो आहे। मूंखां इहो कोन पुॼंदो। ॾाहो थिए बा, वञे त सही। मुंहिंजी दिलि अलाए छो वेंदी पई वञे। बचड़ी वेचारी के ऐं में बातल आहे, अलाए छा। अम्मा परी कोन मिलंदी। जेकॾहिं उनखे मिलणो हुजे हा त हुते मिले हा। बस तू छॾीस, दुआ करीस अल्लाह से उनखे खुशियूं ॾे, अल्लाह से उनखे खुश रखे।
तू खुशनसीब आई जमाल, तोखे परी जड़ी बेहतरीन दोस्त ऐं प्यार कंदड़ छोकरी मिली है। पर यार मां समझा तो त तव्हां ॿिन्हिनि खे पंहिंजे पंहिंजे घर वारनि खे ॿुधाइणो पवंदो। छो दा, छो भला असांजे कढ लॻो आहीं? छा अञा असांखे आज़ादीअ सां घुमण बि न ॾींदे? असां अञा हाणे त हिक ॿिए खे सम्झण जी कोशिश कई आहे। अञा हाणे त छुअण जे अहसास खे महसूस पिया कयूं। अञा त रूह जो ऋण सिरा बि नाहे थियो। अदा ॾाहो थी, अदा गुलज़ार मूं ते मार्शल हणी मूंखे सिधो करे छॾींदो। यार परी सच चवे थी, असांखे नंढड़ी प्यार जी कहाणी में कुछ रंगत भरण ॾे। अञा ताईं त मूं परी जूं टुटंदड़ चूड़ियूं पाण वटि सासो करे नाहिनि रखियूं। अञा त साहनि जी डोरियुनि खे नाहे ॻणियूं। अञा ताईं त अधूरी लिपस्टिक जा निशान संभालींदड़ टिशू पेपर खे मूं पर्स में नाहे रखियो। मूंखे त यकीन ई नथो अचे त असां त एॾो कहर थी गुज़रियो आहे। बसि अम्मा, कॾहिं कॾहिं पंहिंजा एतिरा त परावा थी वेंदा आहिनि जो उन्हनि जो मुस्कुराइण बि ईज़ा ॾींदो आहे। असां सां बि ईअं ई पियो थिए। अदीअ खे असां सां ईअं न करणु घुरिजे हा। न अम्मा, खाला वारनि जो ॾोह न आहे, ग़लती असांजी आहे। असां उन्हनि ते ॿार रखियो ई तकड़ बि असांखे हुई। असां इहो सम्झी ई न सघियासीं त परी कंहिंखे थी घुरे। कहिड़ी तकड़ कई असीं? 20 साल अॻु जी ज़बान थियल हुई। न अम्मा, ॻाल्हि ज़बान जी न पर सोच जी हुई, मिज़ाजनि जी हुई, अंडरस्टैंडिंग जी हुई। मूंखे तुंहिंजी इहा अंग्रेज़ी सम्झ में नथी अचे। बाक़ी अदीअ वारनि असां सां वसा न घटायो आहे असांखे हेठि करण लाइ। मां त हुननि सां सभु नाता रिश्ता तोड़े आई आहियां। मुंहिंजे लाइ हू सभु मरी विया। न अम्मा, ईअं न कर। असां बि ओतिरा ई ॾोही आहियूं जेतिरा मासात वारा आहिनि। असांखे बि पंहिंजे अंदर में झाती पाइण घुरिजे। एक्सक्यूज़ मी। जी सोनिया, कीअं आहियो? मां ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो छा पियो थिए? तव्हांजा मामला किथे पुॻा? मामला त कंहिं हद ताईं फाइनल तरफ़ थींदा था वञनि, पर ईअं थो लॻे त अंदर जे मामलनि खे हाणे संभालण मुश्किल आहे। ईअं छो भला? अंदर खां ख़ाली थी वियो आहियां, ॼण पंहिंजो ई पाछो लताड़े थकिजी पियो आहियां। ईअं थींदो आहे। कॾहिं कॾहिं ज़िंदगी हिकु अहिड़े संग मिल ते अची बीहंदी आहे जिते हिकु ख़ासि क़िस्म जी कैफ़ियत हवासनि ते हावी थींदी आहे। जंहिंखां ॾहा अंदर जा हॾा माण्हू तकड़ा तकड़ा निकिरी वेंदा आहिनि। न सोनिया, मूंखे एतिरो मथे ते न चाढ़ियो। मां मिस्कीन माण्हू आहियां। ख़ैर, तव्हां ॿुधायो ऑफिस में कीअं गुज़रियो ॾींहुं? ऑफिस में सभु ठीकु आहे। तव्हां रिज़्यूम कयो त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। इंशाल्लाह सुभाणे खां मां बि तव्हां सां गॾु ऑफिस ज्वाइन कंदुमि। ऐं थैंक यू सो मच जो हिन सूरत हाल में तव्हां मूंसां साथ ॾिनो। थैंक यू सर। सुभाणे मिलंदासीं। वॾड़ा सही चई विया आहिनि। जंहिंजी ॼम जी ख़बर हुजे उन जा लक्षण न ॾिसबा आहिनि। मूं तोखे पहिरीं मना कयो त आफ़ताब वकील खे तूं पंहिंजो लीगल एडवाइज़र न कर। उन वक़्तु बि तूं इहो ई चयो हो त उहो तुंहिंजो दोस्त आहे, जॾहिं त मूं उनजी उहा अखि ई कान ॾिठी। पर पापा हींअर त कुझु कयो, प्लीज़ तव्हां कुझु कयो। हू अलाए कहिड़ी गेम पियो खेॾे असां सां। परी हुन वटि यरगमाल बणियल आहे। प्लीज़ कुझु कयो पापा। अंकल हू त हाणे असांखे पंहिंजे घर में बि अंदरि नथो अचणु ॾे। लेट मी टॉक टू समवन। हेलो फिरोज, हा इहो DIG तो लोकेट करे मूंखे ॿुधा। बल्कि ईअं कर, तूं हुनखे मैसेज ॾे त मां ॻाल्हाइण थो चाहियासि। ठीकु आहे, पर इहो जल्दी कजां, महिरबानी। तूं ईअं कर जो छोकिरी माइटनि खे वठी उते पहुच, असां बि तुंहिंजे पोयां अचूं था। ओके अंकल, मां उन्हनि खे वठी थो अचां। ॻाल्हि ॿुध, तूं मुंहिंजी गाॾी खणी वञ,
मां पापा सां गॾु अचनि। ओके ठीक। तोकरा इन ॻाल्हि जो अंदाज़ो कयो आहे त कंहिं मिडिल क्लास जी छोकिरी जॾहिं घर मां भॼंदी आहे त उनखे केतिरनि क़यामतुनि खां गुज़रणो पवंदो आहे। और जंहिं सोशल फैब्रिक में जकड़ियल आहे न, उन जे लाइ खेसि केतिरो भुगणो पवंदो आहे। पापा इहो सभु कुझु मूंखां जल्दबाज़ी ऐं ॿाराणी जे करे थियो आहे, पर हाणे मां हुनजी हर सज़ा भोगण लाइ तयारु आहियां। इन तकलीफ़ जी सज़ा छा हूंदी जो छोकिरी जे माइट सठी आहे? तूं अंदाज़ो करे मूंखे ॿुधा। आई एम सॉरी पापा, इहो सभु कुझु मूंखां थी वियो। मूंखे इन जो अंदाज़ो ई कोन हुयो त ॻाल्हि ईअं थी वेंदी। जमाल, ख़ुदा न करे तुंहिंजे दोस्त अगरि छोकिरीअ कोई ग़लति कयो हुजे त पोइ, ऐं अहिड़ो मसइलो थियो हुजे त पोइ तूं कहिड़ी सज़ा खणंदे? हेलो, हा DIG साहब लाइन ते आहियो? हा मिलायो। साईं सलाम अलैकुम। हा घणा ॾींहं थी विया? न किथे पिया वण वसायो, को राब्तो ई कोन्हे। या हिकिड़े मसइले में मां फासी पियो आहियां, तुंहिंजी हेल्प जी ज़रूरत आहे। बसि जॾहिं जवान बचा थींदा आहिनि त पोइ परेशानियूं बची वेंदियूं आहिनि। मां ऐं छोकिरी माइट उते पहुचूं था, तव्हां ॻाल्हाए वठो ऐं जेको बि थींदो बहितर थींदो। लख कुर्ब। महिरबानी तव्हांजी, महिरबानी। थैंक यू वेरी मच। हल हाणे हलूं वकील ॾे। मूंखे त उन महिल ई शक थियो त वकील आफ्ताब कुझु ग़लति ज़रूरु कंदो। असांखे उन महिल ई छोकिरी खे माइटनि जे हवाले करणु घुरिजे हा, उन ते भाड़णु न घुरिजे हा। अम्मी, अलाए कहिड़नि मसइलनि में असां अची फाथा आहियूं। इहे मसइला कॾहिं हल थींदा? मूंखे त लॻे थो त तुंहिंजो पापा पंहिंजो पावर ऐं पोज़ीशन ॾेखारे वकील आफ्ताब खे कंहिं वॾी ख्वारी में विझंदो। पर मम्मा, परी जा माइट सॼो मसइलो बिगाड़ण ते बीहनि ऐं जमाल जे मथां परी जे अगवा जो केस हणनि त पोइ छा कंदासीं? ख़ैर घुर, अलाह न करे, बाक़ी उन्हनि सां बि ॻाल्हाइणु ज़रूरु खपे। इमरान खे चइजे तूं पंहिंजो किरदारु अदा करे ऐं परी जे माइटनि सां ॻाल्हाए। मुंहिंजो ख़्यालु आहे त तुंहिंजो पापा कुझु प्लान ज़रूरु करे चुको हूंदो, सो उन्हनि खे ई करणु ॾे। मूंखे हितां हाणे हर सूरत में निकिरणु घुरिजे ऐं अॼु ई हाणे। केरु आहे मुंहिंजो हिते? केरु आहे मुंहिंजो? जे वटि रहां जेकॾहिं अदा गुलज़ार ऐं अम्मा वारा मूंखे पंहिंजो नथा कनि, मूंखे सहेलीअ ॾांहुं हली वेंदसि, पर हिते न रहंदसि। जमाल जे तरह मूंखे अध में रोलियो ऐं सभु राब्ता ख़तमु कया आहिनि। हाणे खेसि मां ॿुधाईंदसि त मां छा आहियां। ईअं छो कयो हूंदो जमाल? छा संदसि फैमिली मूंखे एक्सेप्ट न कयो आहे, या जमाल मूं मां फातो हो त मूंसां शदीद मोहबत कंदो हो? हुन मुंहिंजे लाइ उहो सभु कुझु करणु घुरियो पए जेको मूंखे चयो पए। छो हू मूंखां परे थी वियो ऐं हिते अचे मूंखे वाणे पाण गुम थी वियो? छो कोन पियो मूंसां राब्तो करे? केॾांहुं गुम थी वियो आहे? अखु त हिकु मिंट बि परे न थींदो हो। मुंहिंजे ओसीड़े में कलाकनि जा कलाक रोड ते बीठो हूंदो हो। छो जमाल? यार पूरा 2 कलाक मां तुंहिंजो इंतज़ारु कयो आहे। एॾी वॾी सज़ा छो भला? जेकॾहिं मुंहिंजी सरकार खे बुरो न लॻे त मुंहिंजे हिकिड़े नंढड़े सवाल जो जवाबु ॾींदो? साईं मुंहिंजा, मां ॾोही आहियां, कसूरवार आहियां, बस छा कयां? धणियुनि वारी आहियां न। बाक़ी को मुंहिंजो धणी साईं कोन्हे, मां ईअं लोठियो आहियां। लोठियो? प्लीज़ जमाल,
पंहिंजो पाण खे डीमोरलाइज़ न कंदो कर। जेको हुकुम सरकार जो भला छा प्रोग्राम आहे? मुंहिंजो प्रोग्राम हो तोखे पंहिंजी अखियुनि सां ॾिसणु ऐं पंहिंजी अखियुनि जी उञ विझाइणु। बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे। भला अॼु एॾो प्यार बि ॾेखारी ख़ैर त आहे। तूं मुंहिंजे लाइ पूरा सारा 2 कलाक इंतज़ार छो कयो? ओहो, चइबो त क्लास पई वठी। बाबा सॉरी सॉरी, मूं सिर्फ़ु ईअं ई पियो चयो। साईं मुंहिंजा, मूंखे ईअं सॉरी करे मूंखे गुनाहगार त न कयो न। कॾहिं ईअं हुयासि जो पुनवा धोतम कपड़ा, हाणे ईअं थियासि जो जतन नेण पाण सी। इहो सच आहे त असांजा फैमिली बैकग्राउंड मैच नथा कनि। असां में इहा समाजी ऐं माशरती डिस्टेंस जेका प्यार जे करे हिन वक़्तु ढकियल आहे, अॻिते हली हिकदमि ज़ाहिर थी पवंदी त पोइ छा कंदासीं? मूंखे लॻे थो त तूं अॼुकल्ह इंडियन फिल्म्स वधीक थो ॾिसीं। पाण हिन हक़ीक़त खां मुंहुं मोड़े नथा सघूं। त पोइ छा थी पियो? जॾहिं उहो वक़्तु ईंदो त पोइ ॾिसंदासीं। तुंहिंजी फैमिली अपर क्लास ऐं मां लोअर मिडिल क्लास जो माण्हू आहियां। असां में इहो वक़्तु न ईंदो। इहे त प्यार करण खां पहिरीं सोची आहे, हाणे हथ हणण मां छा थींदई? प्लीज़ अरीज, मां सीरियस आहियां यार। त पोइ हिते छा थो करीं? वञ कंहिं अस्पताल में वञी दाख़िल थी न। प्लीज़ यार अरीज, प्लीज़ इन्हनि ॻाल्हियुनि खे थोरो वक़्तु ॾे ऐं सम्झ। वक़्तु ई त परे करण जी कुवत रखे थो इमरान। मां त इहो ई चवंदसि त तूं विछोड़नि खे संभालणु सिख। बाक़ी पंहिंजे हथ में मिलण ते पोइ ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु ज़िंदगी खे एंजॉय कर। ज़िंदगी किताब जे पननि जियां सड़ी रही आहे। मुंहिंजे हिन सर्द पियल सीने ते मौसमूं मक़तल बणिजी इहो जुगारे रहियूं आहिनि त 3 आलमी जंग विड़ी रहियो आहे। वाह वाह, अॼु त कमाल करे छॾई। भला पंहिंजे वालिद मोहतरम जो नालो वठी मूंखे धमकाई पई छा? समूरो माहौल मुंहिंजी फेवर में आहे, परी ऐं जमाल जे विच में इख़्तिलाफ़ पैदा थी विया आहिनि। माइटनि ॾांहुं संदसि जा रस्ता बंदि करे छॾियमि। बाक़ी रुगो जमाल ऐं हुनजी फैमिली खे हिक पासे कयां त पोइ बसि पेर पंहिंजी मंज़िल ते। केतिरी प्लानिंग करणी पई आहे हिन छोकिरी खे हासिल करण लाइ। छो न कयां? हा, मां इहा प्लानिंग अहिड़ी सूरत लाइ त मां खून बि करे सघां थो। साहब, ॿाहिरि पुलिस घेरो कयो आहे, कमाल साहब बि आहे। छा? वाह, छा त लॉजिक ॾिनो आहे तव्हां। जेकॾहिं तव्हां न्याणी महिर करे मुंहिंजे घर आया आहियो त तव्हांजो इहो अमल ॾिसी मां तव्हांखे माफ़ करे छॾियां। पुट, तुंहिंजी कावट जाइज़ आहे, पर इन सॼे मामले में मुंहिंजो पुट अकेलो ॾोही कोन्हे। दाढ़ी पुट हमेशह 2 हथनि सां वॼंदी आहे। इहो ई त मसइलो आहे, इहा ई त तकलीफ़ ॾींदड़ ॻाल्हि आहे। कमाल साहब, तव्हांजे लाइ इहे रुगो सखणा लफ़्ज़ आहिनि। मुंहिंजी धीअ मुंहिंजे घर मां तुंहिंजे पुट जे आसरे निकिती हुई न, ऐं अव्हां जे पुट ई हुनखे संभालण जो आसरो ॾिनो। हुन हमेशह हिनखे पंहिंजो कयो, ऐं हाणे अव्हांखे मुंहिंजी न्याणी हाणे क़बूल करणी पवंदी। माफ़ कजो, मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे ॾुखी ज़रूर लॻंदी, पर इहा हक़ीक़त आहे। जेका छोकिरी राति जे पेट में घर जी चांवट ओरांगे थी वञे, हुनखे केर बि क़बूल न कंदो। राति पेट में बि तव्हांजे छोकिरे सां ई निकिती हुई न। पुट, ॻाल्हि खे खुटायो त बहितर थींदो। अव्हां जी न्याणी सही सलामत तव्हां वटि आंदी आहे। मुंहिंजे पुट जमाल ग़लती ज़रूरु कई आहे, पर इहो ग़लतीअ जो अकेलो ज़िम्मेवार कोन्हे। पोइ बि मां, मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजी धीउ तव्हां वटि हली आया, माफ़ी बि वठूं था ऐं ॾंड ॾोह भरण लाइ तयारु बि आहियूं। इहो पंहिंजे ज़हन में विहारे छॾियो त तव्हांजी छोकिरी खे असां कॾहिं बि क़बूल न कंदासीं। छा त ज़र्फ़ ॾेखारियो हिन समाज जे महान इंसान। जहिड़ो पीउ तहिड़ो पुटु। तव्हांजो पुटु बि तव्हां जहिड़ो आहे। साम्हूं त हाणे पंहिंजी हुन सिकीला देखे, जंहिंजे करे मां पंहिंजी इज़त पोइते करे उन सां गॾु निकिती हुयसि। छा चयो तव्हां त तव्हां मूंखे क़बूल न कंदव?
छो छो न क़बूल कंदो मूंखे तव्हां? मां थी चवां त मां तव्हांखे ऐं तव्हांजे पुट खे क़बूल नथी कयां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।